ॻोठनि में 12 करोड़ जी स्कीम जो कमु हलंदड़ आहे, उहो कमु हिन वक़्त ताईं कहिड़े मरहले में पहुतो आहे? अदा जीअं त इहो प्रांशल हाईवे डिस्ट्रिक्ट शिकारपुर जे तरफ़ खां इहो कमु आहे, हिते ॻोठ गाहे जा ऐं उन में मुख़्तलिफ़ ॻोठ आहिनि। इहा स्कीम आहे तक़रीबन 12 करोड़नि जी। उन मां तक़रीबन हिन महिल ताईं ॿियो साल आहे, उन में तक़रीबन 1 करोड़ रुपयो बि ख़र्चु न थियो हूंदो। पोइ हाणे AMB में उते जेको मेजरमेंट बुक आहे, उन ऑफिशियली डॉक्यूमेंट्स आहे हिकिड़ो, पोइ उन में ई ख़बर पइजी सघे थी त हिननि पेमेंट केतिरी कई आहे ठेकेदार खे ऐं घणी पेमेंट रहे थी। बहरहाल असां जेसीं ताईं मालूमात वरिती आहे, मां एंटी करप्शन में बि वियो आहियां, हिननि जे ख़िलाफ़ु उहे बि दरख़्वास्तूं मौजूदु आहिनि। DC साहब सां बि मुलाक़ात थी, चाचड़ साहब सां, उन्हनि खे बि रिक्वेस्ट कई हुई। पोइ उन्हनि पंहिंजे बेवसीअ जो इज़हार कयो त इहा जेका स्कीम आहे उहा डायरेक्ट चीफ इंजीनियर जे थ्रू सिंध हुकूमत सां कंसर्न आहे। सो इन में मुंहिंजो को किरदारु न आहे। पोइ असां साईं जन खे चयोसीं त महिरबानी करे पोइ जेको बि तव्हां वर्बली चई रहिया आहियो, इन जो असांखे रिटर्न में, मां बि कंप्लेन ॾिनी आहे, तव्हां बि रिटर्न में असांखे को लेटर ॾियो। उन DC साहब असांखे लेटर कढी ॾिनो, उहा लेटर जी कापी बि असां वटि मौजूदु आहे। सो इहा स्कीम रोलड़े जो शिकार लॻी पई आहे। 12 करोड़नि जी स्कीम आहे। ऑन दी ग्राउंड जेको आहे कोई बि कमु न थियो आहे, शायदि 1 करोड़ खां बि कमु न थियो हुजे, पर होॾां केतिरी पेमेंट रिलीज़ थी आहे हाणे इहो एग्ज़ेक्टिव इंजीनियर ई ॿुधाए सघे थो। ऐं उहो एग्ज़ेक्टिव इंजीनियर जेको आहे उन सां बि राब्तो कयो, आफ्ताब अहमद अबड़ो, पर उहो माना ईअं सम्झो जीअं न को दहशतगर्द हुजे, ईअं हितां जो हिकिड़ो वॾो बदमाश ऐं दहशतगर्द आहे। उन सां काफ़ी मरतबा ॻाल्हाइण जी कोशिशि कई आहे। हू चवंदो आहे त मां तव्हां सां ॻाल्हाइण लाइ तयारु न आहियां, मां सिंध हुकूमत जो हिकिड़ो लाडलो ऐं मेन करप्ट इंजीनियर आहियां। सो तव्हां पब्लिक सां मां नथो ॻाल्हाए सघां। मुंहिंजो कमु आहे हितां ठेकेदार खे बिल रिलीज़ करे ॾियणु, करप्शन करणु, हिसोपति गवर्नमेंट ऑफ सिंध ताईं पहुचाइणु, उन्हनि जो जेको आहे वज़ीर उन ताईं पहुचाइणु करप्शन करे। सो हिते जे SHOs हूंदा आहिनि, कमाई करे ॾींदा आहिनि SP DIG खे, इन तरह ही बि हिकिड़ो करप्ट राशि ऑफिसर आहे जेको मथे पहुचाए थो, जेको पब्लिक सां राब्ते में अचण लाइ तयारु न आहे। अच्छा इसरार साहब, जेको हिन वक़्तु कमु जेतोणीकि तव्हांजे बि कॉल ऐं मिलियल मालूमात जे मुताबिक़ त 2 साल खां वठी स्कीम जो कमु हलंदड़ आहे, पर हिन वक़्त ताईं कमु न थियण जे करे जेका ॻोठाणनि खे घिटियुनि में या ॿियनि हवालनि तां तकलीफ़ आहे, त उनजो थोरो ज़िक्र कयो। साईं असल में तकलीफ़ त तमामु इंतिहाई शदीद आहे। तव्हां हिते ॾिसंदव न त ॻोठ गाहे जा जेके वॾेरा आहिनि, उन्हनि जे ओताक ते पेवर ब्लॉक लॻी वियो, उन्हनि जे माल जे वाड़नि में पेवर ब्लॉक लॻी वियो, पर जिते ज़रूरत आहे ग़रीब माण्हू रहनि था उन महलनि में पेवर ब्लॉक लॻे ई कोन थो। हिते जेके 72 जेके आहिनि माण्हू ॻोठ जा, हिते तक़रीबन गाहे जा ॻोठ जेको आहे आबादी जे हवाले सां माना वॾे में वॾो ॻोठ आहे तालुके गड़ियासीं जो, त उते वॾेरनि जी बि अक्सरियत तमामु घणी आहे। पोइ उहे वॾेरा जेके आहिनि पंहिंजे घिटियुनि में, पंहिंजे वाड़नि में, पंहिंजे ओताकनि ते पेवर ब्लॉक हणाए छॾिया अथऊं। इहा ग़लति ॻाल्हि कान्हे, तव्हां ऑन दी स्पॉट हली ॾिसी सघो था त इहे कम थिया आहिनि या न थिया आहिनि, पर जिते ग़रीब माण्हू जो आहे न सहूलियत ॾियणी आहे, उते उहो पेवर ब्लॉक कोन थो लॻे। उहे माण्हू तकलीफ़ खे मुंहुं ॾियनि था पिया। अच्छा इसरार साहब, जेको MNA आफ्ताब शबान मीरानी, इहा जेका स्कीम आहे उन MNA ॿुधण में ईअं अचे थो त MNA जे रिलीज़ थियल रक़म आहे इहा स्कीम आहे, त MNA त हिन तक जो बि न आहे, त छा इन में को MNA जे पासे ॾांहुं बि घपले जो को इम्कान थी सघे थो? या साईं ॾिसो न, MNA जंहिं बि इदारे खे स्कीम ॾींदा आहिनि न, ब्रांचल हुजे, डिस्ट्रिक्ट हुजे, PWD हुजे, कंहिं बि इदारे में पेमेंट ॾींदा आहिनि, उहो पंहिंजी 10% 15% ऑलरेडी ॻाल्हाए छॾींदा आहिनि। सो कोई बि MNA आहे न, असांजे हद जो ज़िले शिकारपुर जा जेके बि MNAs आहिनि या MPAs आहिनि, इन में का लिकियल ॻाल्हि न आहे, उन्हनि जी परसेंटेज मुक़ररु हूंदी आहे। उहो ठीकु आहे इसरार साहब, माना MNA जेको आफ्ताब शबान मीरानी असांजे तक जो त हितां जो आहे ई न नी, त उहा हिते कीअं थो पंहिंजी फंडिंग? इन जो हाणे कोई बि रूल्स आहे उहे डिपार्टमेंटली ॿुधाए सघनि था। त हिन महिल MNA बि न आहे, उनजे बावजूद बि अगरि उन्हनि खे स्कीमूं ॾिनियूं थियूं वञनि ऐं अगरि उहे हिते ॾियनि था, त इन जी फर्दर जेका मालूमात आहे उहे इदारा ई ॿुधाए सघनि था। अच्छा, न मां सम्झां थो पियो त इन सां जेके MNA साहब जी का टीम आहे या उन जा माण्हू इन में इन्वॉल्व त न आहिनि, त इन में जीअं पैसा वधीक उन्हनि खे बचा ॾियनि, कम जो नथा कनि इन वक़्त ताईं, त उनजी वजह छा थी सघे थी? इहो ई मुमकिन, इहो ई आहे न, मुमकिन इहो ई थी सघे थो न त करप्शन जे वर चढ़ी वई आहे स्कीम। 12 करोड़ आहिनि, ॿियो साल आहे, न इंजीनियर ॻाल्हाइण लाइ तयारु आहे, न ऑफिस में मिलण लाइ तयारु आहे। ऑफिस में मां पर्सनली 8-10 चकर वियो आहियां, कोई ऑफिस में माण्हू न मिलंदो आहे, को पटेवालो वेठो हूंदो आहे,
माना इन खां अलावा को ऑफिशियली माण्हू न हूंदो आहे त को साइड एईएन हुजे सर्वेर हुजे कोई बि न हूंदो आहे अच्छा ऑफिसनि जा इहे हाल आहिनि ठीकु आहे सर तव्हां माना जेको आहे हिन वक़्तु जेका मुज़ाहिमत जो किरदारु अदा कयो था इन स्कीम जे हवाले सां बि ऐं मुख़्तलिफ़ मामला जे हवाले सां बि तव्हांजी छा हिन में जेका आहे बेनिफिट आहे तव्हां छा था चाहियो असां इहो ई चाहियूं था त पब्लिक खे हिकिड़ी सहूलियत मिले जिते बि ज़रूरत आहे कम जी उते कमु थिए हिते टोटल जेको आहे न माना वॾेराशाही ऐं जेको आहे न असर रसूख़ वारनि माण्हुनि जे लॻियल पेवर ब्लाक सीसी ब्लाक जे मथां पेवर ब्लाक त लॻनि था पर पब्लिक उहा ई जेको आहे न आज़ार में आहे तकलीफ़ में आहे सोलर लाइटियूं उहे जेके बि मिलियूं हिते मख़सूस माण्हुनि पंहिंजे ओताक ऐं जेको घिटियुनि में लॻाराए छॾियूं माना जिते ज़रूरत आहे उते कमु न पियो थिए हा बसि जेको बि आहे पंहिंजे मनपसंदी ते थिए थो बसि ठीकु आहे